जामशोरो में फैसल पब्लिक हाई स्कूल पारां सालियानी रिजल्ट डे जी शानदार तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि टेबलोज़, तकरीरूं ऐं ॿियनि रंगारंग सरगर्मियुनि ज़रिए पंहिंजी सलाहियतुनि जो भरपूर मुज़ाहिरो कयो। तकरीब में मेहमान खास तौर सावा सिंध अगवान बशीर जी अबड़ो, असिस्टेंट प्रोफेसर मेहरान यूनिवर्सिटी काशिफ अबड़ो शिरकत कई, जॾहिं त रोशन ब्राह्मणी ऐं गुलाम यासीन अबड़ो समेत ॿियनि मोज़िज़ शख्सियतुनि प्रोग्राम में शिरकत कई। स्कूल ऑनर अब्दुल अजीज अबड़ो ऐं इंतजामिया तरफ़ां मेहमाननि खे सिंधी सकाफ़त, अजरक ऐं लुंगियूं पेश कयूं वयूं। उन मौके ते फर्स्ट एंड सेकंड पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियुनि खे एवार्ड शील्डूं ॾिनियूं वियूं, जॾहिं त बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ते महिनत कंदड़ उस्तादनि खे पिण एवार्ड सां नवाज़ियो वियो। फैसल पब्लिक हाई स्कूल जो अॼु जो एनुअल अवार्ड सेरेमनी थी, ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम थियो। ॿारनि जी परफॉर्मेंस सुठी हुई, हाई लेवल जी हुई। उन मां सभु पेरेंट्स भी ख़ुशि हुया, ॿार भी ख़ुशि हुया। असांजे उस्तादनि जी महिनत आहे। ही प्रोग्राम सालियानो एनुअल फंक्शन जे हवाले सां हुयो, जंहिंमें वॾा सुठा असांजा बलोड स्पीकर आया, तमामु बहितरीन जेके आहिनि से यूनिवर्सिटी जा प्रोफेसर भी आया। उन्हनि पंहिंजो जेको आहिनि सो तजुर्बे मां असांखे घणो कुझु सिखायो आहे। जिन तरीक़े सां असांजे नंढड़नि ॿारनि जेके आहिनि से परफॉर्मेंस ॾेखारियूं आहिनि ऐं जेके एक्टिविटीज़ सरगर्मियूं जेके ॾेखारियूं आहिनि, उहे इंतिहाई तमामु ख़ुशीअ जे बाहिस हुयूं ऐं वालिदैन बि तमामु घणी उन्हनि खे बि ख़ुशी थी आहे, असांखे बि ख़ुशी थी आहे जो असांजी महिनत रंग लाथो आहे। रोशन ब्राह्मणी तरफ़ां निमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि लाइ कैश इनाम पिण ॾिना विया। महिमाननि पंहिंजे खिताब में चयो त स्कूल जा शागिर्द इंतिहाई टैलेंटेड ऐं ज़हीन आहिनि, जेके न रुगो तालीमी मैदान में पर गैर निसाबी सरगर्मियुनि में भी निमाया हैसियत रखनि था। तकरीब जी पुॼाणी ते शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कंदे संदनि रोशन मुस्तक़बिल लाइ नेक तमन्नाउनि जो इज़हार पिण कयो वियो। कैमरा टीम सां गॾु अली मर्दान सोलंकी, अवामी मीडिया न्यूज़, जामशोरो।